गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो ऐं सर्दियूं इंजॉय करे रहिया आहियो? बिल्कुलु इंजॉय कयो, गॾोगॾु एहतियात बि लाज़मी कयो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त ही दिसंबर जा कुझु ॾींहं बाक़ी आहिनि 2024 जा। वरी इंशाअल्लाह 2025 में असां क़दम रखंदासीं। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि ई ॾींहंनि खां वठी सेलिब्रेशन्स कुझु माण्हू स्टार्ट करे छॾींदा आहिनि। हिकिड़ो त क्रिसमस बि आहे, क़ाइदे आज़म जी बर्थडे बि आहे, वरी न्यू ईयर बि आहे, 31 दिसंबर भी अचण वारी आहे। सो इन जे करे जेको आहे हिननि ॾींहंनि में इलाही सेलिब्रेशन्स बि स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, घुमो फिरो, खाओ पियो, ऐश कयो ऐं सेलिब्रेशन्स बि कयो। तव्हांजो हक़ आहे। इंसान एंटरटेनमेंट वारी ज़िंदगी गुज़ारे, डिप्रेशन्स खां थोरो ॿाहिरि निकिरे, एंटरटेनमेंट करे त सुठी ॻाल्हि आहे। पर अगरि उन एंटरटेनमेंट जे दौरान तव्हांजो या ॿिए कंहिंजो या भर वारे घर जो नुक़सानु थिए, इहो बि ग़लति आहे। इहा बि ॻाल्हि सुठी कोन्हे। त हवाई फायरिंग ते जेको आहे थोरो मां ॻाल्हाइणु चाहींदसि त ही जेके सेलिब्रेशन्स जा ॾींहं आहिनि, तव्हां जशन कयो था, क्रिसमस मल्हायो था, तव्हां न्यू ईयर मल्हायो था, या तव्हां XYZ काई बि एक्टिविटी कयो था, शादियुनि जो सीज़न बि आहे, शादियूं बि माशाल्लाह थी रहियूं आहिनि, त तव्हां हवाइनि फायरनि खां थोरो जेको आहे एहतियात कयो। इन में तव्हांजो बि नुक़सानु आहे, कंहिं ॿिए जो बि नुक़सानु आहे। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता उहा गोली कंहिं मासूम खे बि लॻी सघे थी, कंहिं बुज़ुर्ग खे बि लॻी सघे थी। त इलाही हादसा ॿुधण में ईंदा आहिनि। त पंजाब गवर्नमेंट इन ते एक्शन खयो आहे। पंजाब गवर्नमेंट हिन वक़्तु जेको आहे हवाई फायरिंग ते पाबंदी हणी छॾी आहे। ऐं असां इहा अपील कंदासीं सिंध गवर्नमेंट खे बि त बराए महिरबानी हिन जो जल्द अज़ जल्द नोटिस वरितो वञे ऐं हवाई फायरिंग ते पाबंदी लॻाई वञे। ऐं हर साल पाबंदी लॻाई बि वेंदी आहे। CM सिंध जी तरफ़ां इहा अनाउंसमेंट लाज़मी थींदी आहे हर साल त असां इन्हनि अहिड़नि एक्टिविटीज़ ते पाबंदी हई आहे। ऐं जेको आहे उन ते कोई एक्ट बि लॻंदो आहे त उन ते फ़ौरन जेको आहे अरेस्टेशन्स थींदियूं आहिनि ऐं फ़ौरन जेको आहे उन ते मतिलबु एक्शन खयो वेंदो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असांजी आवाम जेका आहे उहा थोरो बेलगाम थी वेंदी आहे इन मामले में। त इन जे करे जेको आहे तव्हां बिल्कुलु बि अहिड़ी हरकतूं न कयो जो सुभाणे तव्हांजो या कंहिं ॿिए जो नुक़सानु थिए। सो एहतियात लाज़मी कयो, तमामु ज़रूरी आहे। सो इन खां अलावा अॼु जेको आहे हिकिड़ी लेजेंड म्यूज़िक कंपोज़र जी जेको आहे डेथ एनिवर्सरी आहे। ऐं मां चवां थी त पाकिस्तान जो तमामु वॾो नालो अब्दुल रशीद अत्रे, ऐं उन्हनि खे जेको आहे सुञाणो वेंदो हुयो रशीद अत्रे जे नाले सां। सो 15 फरवरी 1999 में पैदा थिया ऐं अमृतसर जॾहिं ब्रिटिश इंडिया हुयो। ऐं जॾहिं हुननि जी डेथ थी त 18 दिसंबर अॼोके ॾींहं ते ई हुननि जी डेथ थी। 1967 में उन्हनि जी लाहौर में डेथ थी, इंतकाल करे विया, माइग्रेट करे आया, उन खां पोइ लाहौर में ई सेटल्ड हुया। ऐं उन दौर में जेको आहे म्यूज़िक इंडस्ट्री खे हिकिड़ो ज़बरदस्त बूस्ट मिलियो हुयो हिननि जे करे। त हिननि जो जेको ऑक्यूपेशन हुयो फिल्म म्यूज़िक कंपोज़र हुया। ऐं उन्हनि खे जेको आहे निगार अवॉर्ड बि मिली चुका आहिनि 1957 में, 1959 में ऐं 1962 में हिननि खे निगार अवॉर्ड्स मिलिया हुया। इन खां अलावा इंडिया में जेके हिननि फिल्मूं कयूं हुयूं, फेमस मूवीज़ हुयूं उन्हनि जूं, जिन में उन्हनि म्यूज़िक कंपोज़ कई, ममता, पगली, पना, शीरी फरहाद, कमरा नंबर 9, नतीजा, पारो, शिकायत, इहे इन्हनि जूं इंडियन मूवीज़ हुयूं जिन में इन्हनि म्यूज़िक कंपोज़ कई। उन खां पोइ जॾहिं हू माइग्रेट थिया, पाकिस्तान आया, त पाकिस्तानी जेके फिल्मूं उन्हनि जूं हुयूं, जेका पहिरीं हिननि पाकिस्तानी मूवी में म्यूज़िक ॾिनी, जंहिंमें हिननि खे हिकिड़ो ब्रेक थ्रू मिलियो, उहा पंजाबी मूवी हुई ऐं उनजो नालो हुयो शहरी बाबू, जेका 1953 में आई हुई। ऐं उन खां पोइ रूही इन्हनि जी फिल्म ॾाढी फेमस हुई पाकिस्तानी, जेका 1954 में आई हुई। चन्ना माही ॾाढी फेमस मूवी हुई जेका 1956 में आई हुई। सरफरोश ॾाढी फेमस मूवी हुई हिननि जी। हालांकि सभु मूवीज़ फेमस हुयूं उन दौर जूं ऐं ब्लैक एंड वाइट दौर हुयो। म्यूज़िक तमामु बहितरीनु हूंदी हुई, जेके मां नाला खणणु चाहींदसि हिते: सरफरोश, वादा, 7 लाख, चंगेज़ खान, मुखड़ा, अनारकली, नींद, शाम ढले, सलमा, फरिश्ता, गुलफाम, शहीद, कैदी ऐं मौसीक़ार। उन खां अलावा दुल्हन,
फिरंगी, दीदार, सवाल, मिर्ज़ा जट, बाऊजी, ज़रका ऐं बहिशत, इहे उहे फिल्मूं हुयूं जेके तमामु घणियूं हिट मूवीज़ हुयूं इन्हनि जूं ऐं तमामु बहितरीनु इन्हनि में म्यूज़िक इन्हनि कंपोज़ कई हुई। उन खां अलावा कुझु गाना जेके अॼु बि असां ॿुधंदा आहियूं त असांखे मज़ो ईंदो आहे, छो त उहो 60s 70s ऐं 80s वारो जेको दौरु ऐं 90s वारो जेको स्पेशली जेको दौरु आहे न, मां चवां थी उहो गोल्डन एरा हुयो असांजी इंडस्ट्री जो, गोल्डन एरा। इहे उहे शाइरियूं हुयूं, उहे म्यूज़िक कंपोज़िशन्स हुयूं जेके असां वाक़ई लिटरली असां अॼु ॿुधूं था, या असांजी जेका 4th जनरेशन आहे जेकॾहिं उहा ॿुधे थी त हू सोचींदा आहिनि त हे कहिड़े क़िस्म जी शाइरी आहे, कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक आहे जो वणे थी ॿुधण में। ऐं कोशिशि इहा ई कजे त सुठी शाइरी ॻाइजे ऐं सुठी म्यूज़िक कंपोज़ कजे। बार बार बरसे मोरे नैना संग बाय कौसर परवीन ऐं शराफ़त अली इन्हनि ॻायो हुयो ऐं लिरिक्स सैफुद्दीन सैफ़ी जी ही फिल्म वादा जो इहो गानो हुयो। उन खां अलावा जब तेरे शहर से गुज़रता हूँ शराफ़त अली इनखे ॻायो हुयो ऐं सैफुद्दीन सैफ़ जेका आहे उन्हनि में लिरिक्स लिखियूं हुयूं उन जूं। उन खां अलावा ए मौसम रंगीले सुहाने तू चिट्ठी लेके आजा बालमा, इन जी बि कंपोज़िशन जेको आहे रशीद अत्रे साहब जी हुई। फिल्म हुई ज़ुबैदा, जेका ज़ुबैदा ख़ानम साहिबा इनखे ॻायो हुयो ऐं फिल्म हुई 7 लाख। उन खां अलावा हिननि जो ॿियो फेमस गानो मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग, नूरजहां साहिबा जो ॻायल ऐं फैज़ अहमद फैज़ साहब जो लिखियल फिल्म कैदी 1962 में इहा फिल्म आई हुई। मतिलबु गोल्डन एरा न। इहे 2 गाना त एॾा फेमस हिननि जी हिस्ट्री में रहिया आहिनि जिन ते हिननि खे अवॉर्ड्स बाक़ाइदा मिलिया हुया। सो इहे नंढियूं नंढियूं इंफॉर्मेशन्स हूंदियूं आहिनि जेके असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हां ताईं पहुचायूं। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो। अॼु बि असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असगर बाग़ी साहब असां सां गॾु आहिनि, सेक्रेटरी सिंधी अदबी संगत गुलशन हदीद कराची। ऐं उन खां अलावा शबीर लाखो साहब असां सां गॾु आहिनि, पोइट बि आहिनि, आर्टिस्ट बि आहिनि, वज़ीर मंगी बि आहिनि असां सां गॾु, सिंगर आहिनि, यार मोहम्मद मंगरियो ढोलक ते आहे ऐं इनायत भाउ असां सां गॾु पियानो ते आहिनि। सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जी अहसान, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि ठीकु आहियां। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह। सर, ही सिंधी अदबी संगत जो तव्हां जेको सेक्रेटरी आहियो त इहो कॾहिं खां थिया आहियो? असल में सिंधी अदबी संगत जो मां 2009 खां वठी सेक्रेटरी रहियो आहियां ऐं ही 2010 खां वठी मां 2017 ताईं सिंधी अदबी संगत कराची जो कोऑर्डिनेटर रहियो आहे, राब्ता सेक्रेटरी। अच्छा अच्छा। हाणे वरी ॿीहर दोस्तनि ज़िम्मेदारी विधी, उहा वरी गुलशन हदीद जेका आहे असांजो मुंहिंजो माना ॼण त असांजो घर बि आहे हुते, असांजो ॻोठ बि आहे नंढो अदबी संगत जो उते। हाणे 2008 हिन खां 23 में मां सेक्रेटरी हुयुमि, हाणे वरी अञा आहियां माना मौजूदु। सही। असांजो अदब सां हूअं त तालुक़ु रहियो आहे माज़ी में बि, माना 80 वारी जेका तव्हां ॻाल्हि कई गोल्डन जेको एरा वारी, इन दौर में जा असीं पाण ॼण त आहियूं शायदि। 80 हुजे 90 हुजे 2000 सन खां पोइ ॼण त हालतूं म्यूज़िक जी बि चेंज थी वियूं, सिनेमा जी बि चेंज थी वई, शाइरी जेके पोइट्री उन जी बि चेंज थी वई, इलाही तब्दीली अची वई। जेको जदीद जेको ख़ासि इंटरनेट जी दुनिया अची वई त उन में फ़ोन अची वियो, जेको ही सेल जेको अची वियो, मोबाइल्स। उन खां अॻु में जेका असां ज़िंदगी उहा जेका बग़ैर लाइट जे बि गुज़ारी, ऐं उहा लाइट जेको साईं तनवीर अब्बासी जो तव्हां ज़िक्र कयो, त इहो गोल्डन पीरियड हुयो हक़ीक़त में। त उन में अदब, तारीख़ ऐं म्यूज़िक, फ़नकार जेके असां वटि ऐं वॾा शाइर अदीब जेके दानिश्वर पैदा थिया, इहो हिकिड़ो वॾो गोल्डन पीरियड हो वाक़ई। सो अॼु बि ईअं न आहे त को अॼु जे दौर में को ख़ुदा न ख़ास्ता
सभु शइ ख़तमु थी वई आहे। अॼु बि अदब सरजिजे पियो, अॼु बि सुठी पोइट्री जेका आहे उहा ॻाइजे पई, सुठा म्यूज़िशियन आहिनि, सुठो राइटर बि आहे। पर फिल्मी दुनिया जेका तव्हां ॻाल्हि कई उहा फिल्मी दुनिया रशीद अतरे जी इहे फिल्मूं असीं सिनेमा में वञी ॾिसंदा हुआसीं। हा सर बिल्कुलु ॾिठो। ऐं इहो तव्हां ज़रका जी फिल्म ॻाल्हि कई, ज़रका फिल्म उहा इंटरनेशनल इन मञता हासिलु कई, वाह वाह तमामु वॾी। उहा हुन जूं जेके ख़ासि तौर हीअ फ़लस्तीन ते हुई ज़रका, जी 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 जेका ज़रका जो हिकु वॾो किरदारु आहे ख़ासि तौर ते फ़लस्तीनी छोकिरी हिकिड़ी। त इहे सभु उन वक़्त जूं फिल्मूं या उन वक़्त म्यूज़िक, उन वक़्त जो जेको आर्ट हुयो उहो शाइरी हुई, अदब हुयो, उहो 80 ऐं 90 वारी 70 खां अॻु में जी ॻाल्हि आहे, 90 ताईं जेको उरूज हुयो हिन वक़्तु बि सॾिजे पियो। पर उहो उरूज जो तव्हांजो असांखे यादि तव्हांखे मां यानी माज़ी यादि बचपन में वठी वियसि। माज़ी में वठी वियो त सची ॻाल्हि आहे। त ॾाढो आबदा परवीन असां वटि हुई, ॾाढी शानदार सिंधी म्यूज़िक में, ऐं रूना लैला हुई सिंधी म्यूज़िक में, उर्दू म्यूज़िक में, बल्कि नूरजहां जो जेको तव्हां ज़िक्र कयो त नूरजहां बि सिंधी में तव्हांखे सिंधी म्यूज़िक में ॻायो आहे। बिल्कुलु सिंधी में बि उन्हनि गाना मोहम्मद रफ़ी सिंधी म्यूज़िक में ॻायो आहे। महदी हसन साहब जेको आहे सिंधी म्यूज़िक में सिंधी पोइट्री ॻाई आहे। त उन वक़्तु उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो तव्हां ज़िक्र कयो त हिकु लीजेंड असां वटि एॾा, उस्ताद यूसुफ अली क्लासिकल असांजा, हिकिड़ा सिंगार अली सलीम असांजो सखर जो जेको होॾां, या वरी उस्ताद वहीद अली जेके इहे हिकिड़ा अज़ीम असांजा फ़नकार रहिया। इन्हनि जी जेके म्यूज़िक जेका असांखे ॾिनी वई, अॼु जे जेको उहा सिखिया वारा शागिर्द हुआ। ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको वॾी हिकिड़ी ॼण त इंडस्ट्री हुन असांखे म्यूज़िक जे हवाले सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। उस्ताद शेख अयाज़ हुजे, साईं उस्ताद बुखारी हुजे, या मोहम्मद ख़ान मजीदी हुजे, असांजा तमामु बहितरीनु शाइर जेके रहिया, अदायनात बलो साहब असांजा खैरपुर जा, उहे तमामु तव्हांजा कज़न बि आहिनि, मुंहिंजा कज़न बि आहिनि, सही बलो साहब, सो साईं तनवीर अब्बासी साहब, असांजा सम्झो त ॻोठा ई असांजा हिकिड़े। हा बिल्कुलु, ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मतिलबु ख़बर पवंदी आहे त चाचा सां रिलेटेड कोई अचे थो असांजे शो में, या कंहिंसां सलाम दुआ निकिरी पवंदी आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे, सुठो लॻंदो आहे। त सर तव्हां ॿुधायो, तव्हां माशाल्लाह सां तव्हांखे बि पोयों रस्तो यादि त न अची वियो, जीअं सर खे इलाही ॻाल्हियूं यादि अची वियूं? बिल्कुलु, मुंहिंजो बि माज़ी साॻियो ई सिलसिलो रहियो आहे। मुंहिंजो बि अदबी हवाले सां मुंहिंजो वालिद साहब पंहिंजे दौर जो तमामु बहितरीनु शाइर रहियो। ऐं जिन शाइरनि जी तव्हां ज़िक्र कयो, शेख अयाज़ खां वेंदे उस्ताद बुखारी, साईं तालिबुल मौला पीर एजाज़ साईं, इहे बाबा जे हमअसर बाबा जे दौर जा शाइर हुया माशाल्लाह। ऐं असां बि इन ई लड़े में आहियूं, ऐं असां बि थोरो घणो जेको आहे उहो लिखूं पिया, कयूं पिया। साईं बागी साहब वारा गॾु हूंदा आहिनि, सिंधी अदबी संगत असां गुलशन नज़ीर में हूंदा आहियूं। सही सही सही। हुते कचहरियूं थींदियूं आहिनि। तव्हांखे कीअं शौक़ु थियो त मतिलबु लिखणु शुरू कयां, या मतिलबु कीअं ख़्यालु आयो? मुंहिंजो वालिद साहब शाइर हुयो, ॾुखायल मोहम्मद सिद्दीक़ लाखो, उनखे ॾिसी शाइरी आहे उहो असर वालिद जो हुयो, उनखे पढ़ियो। अच्छा, उन दौर में शायदि ॿार एतिरा सदोरा हूंदा हुया जो वालिद अगरि लिखे थो या शाइर आहे त उन्हनि खे ॾिसी ॾिसी बि पाण उन फील्ड में ईंदा हुया। ऐं अॼु जो जेको ॿारु आहे, अगरि वालिद पोइट्री करे थो त ॿारु उन खां परे थो भॼे। हा बिल्कुलु बिल्कुलु, उन दौर में असांखे शौक़ु हुयो ऐं पंहिंजे बाबा जी पैरवी करे असां आया। माशाल्लाह माशाल्लाह। त तव्हां जेको आहे शाइरीअ में कहिड़नि सिन्फ़नि ते लिखियो आहे? मूं काफ़ी जी सिन्फ़ लिखी आहे, जीअं त मुंहिंजो बाबा काफ़ी जो तमामु सुठो शाइर हुयो। काफ़ी आहे, नज़्म आहे, वाई आहे, गीत आहे, गज़ल आहे, चौसिटा आहिनि, उन्हनि ते मूं लिखियो। छा फ़र्क़ु आहे इन्हनि सभिनीनि में? घाड़ेटा आहिनि, हर कंहिंजो मुख़्तलिफ़ फ़र्क़ु आहे, लिखण में बि पंहिंजो अलॻि अलॻि फ़र्क़ु आहे, ऐं हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि लिखण जा। वाई गीत जो अलॻि तरीक़ो आहे, काफ़ी जो अलॻि आहे, फॉर्मेट अलॻि आहे हर कंहिंजो। छा फ़र्क़ु आहे सर, तव्हां ॿुधायो? असुल में वाई जो जेको
फॉर्मेट आहे उहो तक़रीबन 63 ते अच्छा। मुनसर आहे। हिकिड़ी लाइन मुंहिंजी हिकिड़ी काफ़ी आहे वाई आहे जिन ते मूंखे अवॉर्ड मिलियो हो। अच्छा अच्छा। थूअर खां बि छांव थी घुरिजे, थूअर खां बि छांव थी घुरिजे, ख़्वाब ॾिसूं था खोड़ साबिया थींदी सच जी। हाणे इहे 3 लाइनुनि ते मुनसर आहे शायरी। तो ऐं जेकी ग़ज़ल आहे उहो 2 सिटुनि जे उन फॉर्मेट में अचे थो इल्मु रोज़ जे हवाले सां। ऐं वरी नज़म आहे, नज़म वरी माना 64 ते बि अचे थो ऐं वरी आज़ादु नज़म बि थियनि था ऐं पाबंद नज़म बि थियनि था ख़ासि तौर ते। ऐं ॿियो हाणे जदीद जेको शाइरी में हाणे इहो तजरीदी जेको आहे नज़म बि लिखिजे पियो अॼुकल्ह। हाणे जदीद शाइरी में इलाही तब्दीली अची वई आहे। अॻे हाणे माना शेख अयाज़ साहिबु जॾहिं विया जापान विया त उतां हाइको यानी ट्रेड़ू जेको आहे, असां ट्रेड़ू लिखंदा हुआसीं 3 अखरनि वारो अच्छा। फॉर्मेट में। उते वरी हाइको थो सॾिजे जापान में। त हुनखे वरी पोइ हाइके जे नाले सां हिते शनासी मिली साईं अयाज़ साहिब खां पोइ। त सिंधी उहा शाइरी में ख़ासि तौर सिंधी बैत लिखिजे थो 2 सिटुनि ते। भेटाई त घणो करे बैत लिखियो आहे, भाई लिखी आहे लतीफ़ साईं, छाकाणि शाइरनि जो सरताज असांजो त रबर उहो ई आहे भेटाई। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं घणो करे असीं हुनखे फॉलो कयूं था। हुन खां पोइ असांजा जदीद शाइर जेके आहिनि शेख अयाज़ या ॿिया जेके आहिनि इब्राहिम मुंशी या ॿिया जेके मोहम्मद खान मजीदी मूं ज़िक्र कयो हुयो, उस्ताद बुखारी या ताजल बेवस या जेके असां जदीद शाइर अदा इनायत बलोच जो मूं ज़िक्र कयो तव्हांखे, पोइ असीं हिननि खे फॉलो कयूं था। या बाक़ी सिंधी शाइरी में मक़बूल जेको असां वटि ख़ासि तौर हिन महिल ताईं रहियो आहे, अॼु जो जेको शाइर लिखे पियो घणो करे नज़म पियो लिखे। सही। छाकाणि त शाइरी जो ग़ज़ल आहे उहो पाबंद शाइरी में अचे थो, हुन में थोरो ॾुखाइयूं आहिनि। उहो अॼु जेको एतिरी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त अॼु महिनत नथो करे माण्हू नौजवान, त हिन करे उन महिनत खां थोरो भॼण लाइ त पोइ आज़ादु नज़म जी तरफ़ घणो रुझान। उन्हनि खे सवली लॻंदी हूंदी। सवली न आहे असुल में, उहो बि इल्मी हिकिड़ो वॾो नज़म उहो माण्हू थो लिखे जंहिं वटि घणो गहरो मुतालो आहे। मुतालो जेको आहे हुन में तमामु घणो माना स्टडी तव्हांजी जेका अदब में घणी आहे उन मुताबिक़ पोइ वधीक नज़म खे तरजीह ॾिए थो। ऐं उन में इज़हार ख़्याल वधीक बहितर अंदाज़ सां सही नज़म डिघा नज़म थियनि था, पोइ हुन में उहो इज़हार ख़्याल जेको आहे सही सही ॿोली खे ज़बरदस्त। वज़ीर मंगी बि असां सां गॾु आहे। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां आया आहियो? असां गढ़ी यासीन शिकारपुर। गढ़ी यासीन शिकारपुर। हाय हाय, केॾे अरसे खां पोइ मां गढ़ी यासीन जो नालो ॿुधो आहे। हलो सुठो थियो सुठो थियो। कीअं आहे अॼुकल्ह उतां जो मौसम, सर्दियूं? तमामु बहितरीन। माशाल्लाह माशाल्लाह। मुंहिंजा सलाम ॾिजो। बचपन थोरो घणो गुज़ारियो आहे असां हुते। जंहिं टाइम बाबा जी पोस्टिंग हूंदी त घुमंदा फिरंदा रहंदा हुआसीं, त कुझु टाइम लाइ मिड़ई रहिया ज़रूरु आहियूं। मिड़ई धुंधलियूं धुंधलियूं यादूं आहिनि। सो माशाल्लाह। तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे ॻाईंदे? मूंखे 10 साल थी विया। 10 साल थी विया। कंहिंखां सिखिया वरिती? मोहम्मद अयूब। मोहम्मद अयूब। सही माशाल्लाह। पोइ हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर मौला शान जो क़सीदो ॿुधाईंदा माशाल्लाह। उन खां बाद में जेको असांजो हाल। या वली या अली 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 कर बंदा तू त मुड़दार थी न मरो वठु
शबर शबीर जो दर जिता पेनारा पुरथी हो असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली अली चवंदा नारा दिल सां हणंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली शेर वा खुदा जो उड़ायो कोट वाखे भरजो अली शेर वा खुदा जो अली शेर वा खुदा जो उड़ायो कोट वाखे भरजो अली शेर वा खुदा उड़ायो कोट वाखे भरजो असां मोमिन हूं मौला जा अली अली असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली कंदो आहे भली वेंदो दुश्मन आहे जली अली कंदो आहे भली अली कंदो आहे भली वेंदो दुश्मन आहे जली अली कंदो आहे भली वेंदो दुश्मन आहे जली असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं मौला जंग फतेह कई सारी चवे सादिक शाला क्यारी मौला जंग फतेह कई सारी मौला जंग फतेह कई सारी चवे सादिक शाला क्यारी मौला जंग फतेह कई सारी चवे सादिक शाला क्यारी असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं अली अली चवंदा आहियूं नारा दिल सां हणंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा आहियूं माशाल्लाह 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 बेहतरीन बेहतरीन कलाम है। वक्त है ब्रेक जो जल्दी हाजिर था।
ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे, सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। सर, तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां लिखण जी शुरूआति कहिड़ी उमिरि खां कई? मूं तक़रीबन 10 सालनि जी उमिरि में हूँ। अच्छा, जी। पोइ उन वक़्तु तव्हां छा लिखियो हुयो? नज़म लिखी हुई, बेत लिखियो हुयो, शेर लिखियो हुयो, छा लिखियो हुयो? मूं बेत लिखियो हुन टाइम, यादि न आहे। नंढपण हुयो, पर अहिड़ियूं वज़न शयूं में त बि न हुयो, माण्हू बसि ईअं रखी छॾे पाण वटि। हा, बसि थोरो त उहो कंहिंखे बाबा खे ॾेखारियो हुयव? बाबा खे ॾेखारियो मां। पोइ पसंदि आयो हुयो हा, उन्हनि खे? बिल्कुलु। उन खां पोइ वधीक सिखिया उन्हनि तव्हांखे ॾिनी? ज़ाहिर आहे, पोइ आस्ते आस्ते पोइ यानी उन्हनि ॾिठो त तव्हांखे इंट्रस्ट आहे हिन शइ में? आहे, पर बाबा साईं थोरो मना कंदो हो, छा त हू चवंदो हो तव्हां पढ़ी वठो। हा, पढ़ाई वठो, त उन खां पोइ तव्हां एजुकेशन किथां हासिल कई, छा पढ़ियो आहे? मूं हाई स्कूल हमल फ़कीर लगारी सकरंड खां। अच्छा, उतां मैट्रिक कई सही। ऐं डिप्लोमा कई एग्रीकल्चर कॉलेज में। माशाल्लाह, सही सही। उन खां पोइ स्टील मिल में जॉब हुई, नौकिरी हुई स्टील मिल में। कोई अदबी सफ़र बि कढो। ज़बरदस्त। पोइ कीअं थो लॻे तव्हांखे हीउ अदबी सफ़र? इंजॉय कयो था हिन सफ़र खे? ज़ाहिर आहे, सुठो लॻे थो। हींअर कुझु नज़म ॿुधाइणु चाहींदव? हा, मूं वटि गज़ल आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। मां तरनम में तव्हांखे ॿुधायां। जी 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 जी। गज़ल जी सुठियूं आहिनि। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो, कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। साण जो भन हिजिया पो, साण जो भन हिजिया पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। मैं खारो माहौल सॼो रिंद रक्स में हासारा, मैं खारो माहौल सॼो रिंद रक्स में हासारा। पुर पैमान संदो मापो, पुर पैमान संदो मापो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। साण जो भन हिजिया पो, साण जो भन हिजिया पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। रंगीन हुई राति सारी मन अंदर मां धाण मतल, रंगीन हुई राति सारी मन अंदर मां धाण मतल। तस्वर में कंहिंजो छापो, तस्वर में कंहिंजो छापो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। भिट धणीअ जी भूई ते ही जईज़ाव एॾा, भिट धणीअ जी भूई ते हीअ जईज़ाव एॾा। शबीर सो डोरा पो, शबीर सो डोरा पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। साण जो भन हिजिया पो, साण जो भन हिजिया पो, हो राति चंड खणी आयो। कंहिं नज़रनि जो न्यापो राति चंड खणी आयो। वाह वाह, बहितरीन बहितरीन। ऐं तव्हांजो पंहिंजो लिखियल आहियो बि? माशाल्लाह, ज़बरदस्त। शबीर जो जेको आवाज़ बि पंहिंजो ॾाढो सुठो आहे। सुठो आहे, त तव्हां कॾहिं ॻाइण जो न सोचियो? न सोचे सघो था तव्हां हिन बारे में? बिल्कुलु, पर शौक़ु न आहे? शौक़ु न आहे। शौक़ु न आहे, हा, इहा ॻाल्हि बि आहे की शौक़ु न हुजे त उहो पोइ न ॻाईंदो आहे। सर, तव्हांखे जेको आहे अदब जी कहिड़ी सिंफ़ पसंदि आहे? मूंखे नज़म जेको आहे
नज़म मुंहिंजी जेका आहे ख़ासि तौर मुंहिंजी सुञाणप बि नज़म आहे। नज़म मां मूं घणा लिखिया आहिनि। सही। ऐं हूअं वाई बि लिखी आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त वाई ते मूंखे हिकिड़ो एवॉर्ड मिलियो ऐं साईं यूसुफ शाहीन साहिबु आहे न उन मूंखे रिकमेंड कयो हो त अच्छा। इहो ई मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे। सो सॼी सिंध मां 40 वाई जा जेके शाइर हुया उन्हनि खे गॾु करे उन्हनि में माना मां वाह 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 बहितरीन। गज़ल बि लिखिया आहिनि मूं काफ़ी सुठा गज़ल बि गाया बि आहिनि इलाही दोस्तनि गाया आहिनि। अच्छा तमामु अच्छा सुठनि फ़नकारनि गाया आहिनि। सही। सो उस्ताद हनीफ़ लाशारी असांजो तमामु सुठो दोस्त बि आहे। जी जी जी। सरमद अयाज़ साहिबु असांजो तमामु मुराद बुरोड़ो साहिबु आहे। इलाही असांजा सुठा फ़नकारनि जेको आहे। बहितरीन। सो पर पसंदि आहे मुंहिंजो जेको आहे उहो नज़म हा आहे। नज़म आहे। हींअर छा ॿुधाइणु चाहींदव तव्हां? हाणे मां तव्हांखे गज़ल हिकिड़ो ॿुधायां थो। गज़ल ॿुधाईंदो जी। शबीर साईं त तव्हांखे हुन में ॿुधायो तरन्नुम में। हुन में मां तरन्नुम मां शाइराणा अंदाज़ जी तव्हांखे जी जी जी। सच सां जो रखियमि यारी सच सां जो रखियमि यारी के बाज़ अची पहुता। सच सां जो रखियमि यारी के बाज़ अची पहुता हम ओस्त नगारनि सां के आवाज़ अची पहुता। तव्हां सम्झो था थोरो जी जी ख़्याल खे। जी जी। सच सां जो रखियमि यारी के बाज़ अची पहुता हम ओस्त नगारनि सां के आवाज़ अची पहुता। ही ॻाल्हि वणी मन खे को ट्रियास टंगे जेकर ही ॻाल्हि वणे मन खे को ट्रियास टंगे जेकर खणी आज़ादी जा परवाना के राज़ अची पहुता। वाह वाह। आ सैन हई बीजल आ सैन हई बीजल संगीत विकियो सस्तो जिन ॾियाच थियणु चाहियो जिन ॾियाच थियणु चाहियो से साज़ अची पहुता। आ सैन हई बीजल संगीत विकियो सस्तो जिन ॾियाच थियणु चाहियो से साज़ अची पहुता। ता ग़ुलाम चवनि मूंखे ता ग़ुलाम चवनि मूंखे फिरौन ॼमनि छो था। ता ग़ुलाम चवनि मूंखे फिरौन ॼमनि छो था लोभियुनि जो ॾिना धोखा के दगाबाज़ अची पहुता। पिया सुफ़ाक हणनि झुमरियूं पिया सुफ़ाक हणनि झुमरियूं हू किरोध कयो बाग़ी पिया सुफ़ाक हणनि झुमरियूं हो किरोध कयो बाग़ी हित चिचर लाशनि जा के अंबार अची पहुता। सच सां जो रखियमि यारी के बाज़ अची पहुता हम ओस्त निगारनि सां के आवाज़ अची पहुता। वाह वाह बहितरीन बहितरीन। हिकिड़ो हिन ख़्याल खे ॿियो तव्हांखे नज़म जेकॾहिं तव्हां चओ त जी जी ज़रूरु। औरत जे हवाले सां असांजी औरत जेका आहे ऐं उनखे ॾाढो मुक़दम सां छाकाणि तख़लीकार आहे औरत बि तख़लीकार आहे आउं बि तख़लीकार आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। सो हिन काइनात जी तख़लीकार जेकॾहिं उनखे सम्झो वञे त उहा औरत आहे। उहा माउ बि आहे भेण बि आहे ज़ाल बि आहे धीउ बि आहे। हर औरत अज़ीम आहे हर औरत अज़ीम आहे ऐं हुनजे वजूद आहे मोहतरम। हर औरत अज़ीम आहे ऐं उनजो वजूद आहे मोहतरम। जॾहिं माउ थी हू बणिजे तॾहिं पैगम्बर करे थी पैदा हू केॾी न अज़ीम आहे। पर हुन पिदरी समाज में ॾिस पर हिन पिदरी समाज में ॾिस हिन ग़ैर फितरी समाज में ॾिस ते केॾी थिए थी तज़लील हुनजी ऐं थिए हुन सां थो केॾो अन्याउ। केरी न आओ हू साबरीन बिड़क नथी कढे हू ॿाहिरि सिर्फ़ु पंहिंजे घर जे वकार ख़ातिर पंहिंजे ॿचड़नि जी पालना ख़ातिर। तिन जी सताबे मुस्तक़बिल लाइ हू केॾा पई करे उजागा ऐं केॾा पई कटे कशाला। हुन वटि जेको बि कुझु आहे पंहिंजो सभु कुझु पई करे निछावर। असीं मर्द आहियूं केॾा बेक़दुरु नाहे को क़दुरु हुनजो पर पोइ बि हू पंहिंजे घर ख़ातिर पाण खे अर्पे छॾे थी। ऐं
हिन धरती जी धीउ आहे, धरती में हू बादल ऐं मींहुं आहे, हू धरती जी सूंहुं आहे, हू कंहिंजी हू धीउ आहे, हू कंहिंजी भेण आहे, हू कंहिंजी हू ज़ाल आहे ऐं कंहिंजी हू नुंहुं आहे, हू वाक़ई बेनज़ीर आहे। सच थो चवां मां असगर, हर औरत अज़ीम आहे, हर औरत अज़ीम आहे। वाह वाह, बहितरीन बहितरीन। हीअ हिकिड़ो भेट आहे हीअ मुंहिंजी पंहिंजी ॾाढी हुन लेडी खे, औरत खे। न ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई। ऐं वाक़ई औरत जा इलाही रूप आहिनि, इलाही रूप आहिनि। ऐं मां सम्झां थी त जेतिरो औरत कॉम्प्रोमाइज़ करे थी, सब्र करे थी, शायदि ई कोई कंदो हुजे। सही पियो। औरत जो किरदारु जेको आहे उहो आउं सम्झां थो त असीं पितरी समाज आहे जंहिंमें मूं नज़म में ज़िक्र बि कयो। असीं मामूली कमु करे ऑफिसुनि में या किथे बि अची उन ते हुकुम हलाईंदा आहियूं, उनखे कोन पुछंदा आहियूं तूं सॼो ॾींहुं हुन ॿार बि असांजा संभालिया, असांजे घर जो सॼो जेको डेकोरेशन बि हुन कंप्लीट कई, कपिड़ा बि हुन धोता, ऐं सम्झो त वरी असीं हुनखां ज़ोर बि असां हुनखे आख़िर में अची ॾियारींदा आहियूं। त हीअ हिकिड़ो, ऐं उनखां वॾी ॻाल्हि आहे त असीं उनजा अहसानमंद हुन जा न आहियूं। माना उनखे असीं इहो जस्टिफाई न कंदा आहियूं त भई तुंहिंजो को अहसान आहे असां वटि। असीं जेकॾहिं हुन को ॿ रुपया कमायासीं त अहसानमंद बि हू वरी वेचारी असांजी रहंदी आहे। हिकिड़ो केॾो हिकिड़ी ट्रेजेडी आहे हुन औरत सां। उहोई चवंदा आहिनि न त औरत जा सॼा ॾुख, दर्द, ग़म ऐं थकावट तॾहिं ई ख़तमु थी वेंदी आहे जॾहिं मुड़ुसु सिर्फ़ु प्यार सां ॿ ॿोल हुन सां ॻाल्हाईंदो आहे ऐं सिर्फ़ु सॼे ॾींहं में हुन खां सिर्फ़ु पुछंदो आहे त तूं मानी खाधी आहे, तूं पंहिंजो ख़्यालु रखी थी, उते उहो ढेर थी या ॾाढी सुठी थी लॻे अॼु तूं चाहे हुनजी मानी जी तारीफ़ करे छॾिजे, हुनजे मतिलबु लिबास जी तारीफ़ करे छॾिजे, त हू सभु कुझु विसारे थी छॾे। रुगो मतिलबु औरत लाइ चवंदा आहिनि त हू प्यार जी ई बुखी आहे। त इहा वाक़ई ॾाढी सुठी हिकिड़ी तव्हां भेटा ॾिनी आहे, माशाअल्लाह, मूंखे पसंदि आई। उर्दू आहे नज़म, मां थोरो उर्दू में पोइट्री कई आहे। ज़रूरु ज़रूरु। पोइ इन करे मां उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि उहे उन्हनि खे मां मुखातिब आहियां। ज़रूरु। मेरी पहचान है सिंधियत, मेरी पहचान है सिंधियत, फ़ख्र से मैं ये कहता हूँ, हाँ इंडस वैली में रहता हूँ। वाह। मेरी पहचान है सिंधियत, फ़ख्र से मैं ये कहता हूँ, हाँ इंडस वैली में रहता हूँ, हिमालय से खीरथर तक। सिंध हिमालय ते हूंदी है जी। हिमालय से खीरथर तक, मंछर से किंजर तक, सहरा से समंदर तक है मेरे मेहरान की मौजे, मोहब्बत का हूँ मैं पैगंबर, सारी धरती है मेरा घर और मैं सबसे प्यार करता हूँ। वाह वाह। भिटाई या फरीदन हो, सच्चल हो या सामी हो, बुला शाह या मस्तवकुली हो, या ओ रहमान बाबा, सब पहचान है मेरी, हाँ मैं ये इकरार करता हूँ, उन्हीं से प्यार करता हूँ। उगाई नर्सरी जिसने नफ़रत और तअस्सुब की, बांटने की जो बात करते हैं, हम उनके हैं वो दुश्मन, सदियों से उन लुटेरों को मुझे मिटाने की अज़ाइम है। मेरी मकली मेरा मोहन लेकिन हज़ारों सालों से कायम है, अमन का जो विदाई है वो मेरा मुहसन और भाई है। अमन का जो विदाई है वो मेरा मुहसन और भाई है। रोशन में ज़मीरों को सिंधु से सैराब करता हूँ, हाँ मेरी पहचान है सिंधियत। वाह वाह। फ़ख्र से मैं ये कहता हूँ, मैं इंडस वैली में रहता हूँ। वाह वाह, बहितरीन बहितरीन। इन ई ॻाल्हि ते इहो ॿुधायो त सिंधु दरिया ते पाणीअ खे लॻल धाड़े मुतालिक़ अदीबनि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे? सिंधु दरिया ते असल में असीं हुन में सिंधु दरिया जितां शुरू थिए थो असीं उन जी पछाड़ी में था रहूं। ऐं इंटरनेशनल हिकिड़ो उसूल आहे, टेल चइबो आहे हिनखे सिंधी में। इंटरनेशनल हिकिड़ो उसूल आहे त जिते टेल हुजे उन वटि पाणी पहुचणु खपे। पहिरियों हक़ु उन दरिया ते टेल जो आहे। दरियाए मिस्र तव्हां ॿुधो हूंदो, अलाए केतिरनि मुल्कनि मां गुज़री
पर उन्हनि जो हक़ जेको आहे उहो मिस्र वारनि जो आहे, अलाए केतिरनि मुल्कनि मां उहो गुज़रे थो। त असीं सम्झूं था त सिंधु दरिया सां हिकिड़ी जेको ख़ासि तौर ते हीउ जेको डिस्प्यूट आहे पाणी जो, उहो सिंध जो ऐं पंजाब जो हिस्ट्री में रहियो आहे, माज़ी में बि। अंग्रेज़ सरकार जॾहिं हिते हुयो, माना अंग्रेज़ सॼे हिंदुस्तान ते क़ाबिज़ हो, उन वक़्तु हिकिड़ो डिस्प्यूट पैदा थियो 1935 में। उन में 1935 में उन हिकिड़ो मुआहिदो कयो त असांजो हीउ पाणी जो जेको विर्छ जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो आहे, उन्हनि कयो त बाबा हीउ हेतिरो पाणी तव्हां वटि, हीउ जेको असांजो समुंड आहे जिते वेठा आहियूं कराची, हीअ सुठी ॻाल्हि आहे त असीं कराची जे कैपिटल में वेठा आहियूं, हीअ असांजो समुंड आहे जेको, इन में उनखे हेतिरा लख पाणी जी ज़रूरत आहे समुंड खे। उहो इन करे समुंड खे जेकॾहिं पाणी न मिलंदो त समुंड जेको उहो अॻिते वधंदो ऐं जेको असांजूं ज़मीनुनि खे उहो नुक़सानु थींदो ऐं ॼण त उहो मिठो जेको जिते आबादी आहे मिठे पाणी जी, उहा ख़तमु थी वेंदी। तो एतिरो पाणी हुनखे छॾनि था। हाणे पंजाब वटि हिकिड़ी ग़लति जेका इंफॉर्मेशन आहे, इंफॉर्मेशन असुल में असांजा अकाबरीन जेके असांजा सिंध जा माण्हू आहिनि, हुनमें जेके पाणी जा माहिर, उन्हनि खे बारहा चयो आहे त बाबा पाणी जेको आहे उहो समुंड में जेको पहिरीं ॻाल्हि आहे त उहो वञे थो ॿोॾि जी सूरत में, उहो ई नॉर्मल पाणी वञे कोन थो। हिन वक़्तु अॼु सियारो आहे, तव्हां वञी ॾिसो कोटड़ी छा तव्हां सखर में पाणी मुयसरु कोन्हे को, उते वारी तव्हांखे नज़र अचे थी। हीअ ख़ासि तौर पीक जेको आहे जुलाई, जून, जुलाई, उन में पाणी अचे थो ऐं उन में कुझु पाणी जेको आहे समुंड खे उहो इन लाइ समुंड खे ज़रूरी आहे त समुंड न त इहो उहो अॻिते वधे थो ऐं नतीजे में असांखे जेको आहे उहो इलाही नुक़सानु थो ॾिए। अॼु बि असांजी तक़रीबन ठटो ऐं बदीन खे ॾाढो ख़तरो आहे, ख़ासि तौर ते जेको असांजो बेल्ट आहे, उन में 8 लख एकड़ जेका ज़मीन चवनि था त हिन वक़्तु ताईं उहो समुंड पाए चुको आहे अॼु बि, माना ठटे बदीन जी ज़मीन। सो असां चऊं था त इहो जेको पाणी जो जेको अंग्रेज़ सरकार जेको मुआहिदो कयो, उन ते पंजाब असांखे वायलेशन कंदी रहे थी। हुन हिकिड़ो थर कैनाल ठाहियो, इहो हिकिड़ो हिन जिन मुशरफ जे दौर में हिननि पहिरीं असांखे चयूं त बाबा हीउ जेको फ्लड कैनाल हूंदो, जॾहिं फ्लड हूंदो उन में असीं खोलींदासीं, पर हुननि उहो हाणे 12 महीना वहे थो, छाकाणि फ़ौजियुनि जूं ज़मीनूं आहिनि, इन करे हू उन्हनि खे बंदि नथा करणु चाहिनि। इहो बि असांजो पाणी ते धाड़ो लॻो। हाणे वरी हू 6 कैनाल ॿिया उहो ठाहिण जो मनसूबो छा आहे, उन्हनि स्टार्ट करे छॾी आहे। सदर जेको माज़ी में PTI जो उहो अलवी साहिबु, उन चयो हिकिड़े ॾींहुं स्टेटमेंट ॾिनी त हू असां मूं वटि आया, मूंखे चयूं त साईं असां हिते कैनाल ठाहिणु चाहियूं था, जेके हिन में ख़ासि तौर ते पंजाब में। त उन्हनि ॿुधायो त बाबा तव्हां मूंखे ॾियो जेको तव्हांजो आर्ग्यूमेंट्स आहिनि त असां कीअं, छाकाणि त फेडरेशन आहे न हीअ, असीं सिंध, पंजाब, बलोचिस्तान या पख्तूनख्वा, असीं हिन फेडरेशन जो हिसो आहियूं पाकिस्तान जी। त उन में असांजो बि एतिरो ई हक़ आहे जेतिरो पंजाब जो, बिल्कुलु आहे, जेतिरो बलोचिस्तान जो, जेतिरो पख्तूनख्वा जो। बिल्कुलु आहे सर। इन्हनि ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था। हिते जेको आहे असां सां गॾु भाउ बि वेठल आहे वज़ीर, सो इनखे बि थोरो मौक़ो ॾियूं। अच्छा, ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे, हिते ब्रेक था वठूं, भला ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे बि कंटिन्यू कयूं त तव्हांखे गानो बि ॿुधंदा। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे फलिकार कंदासीं। अॼु जेको आहे न सर्दी पंहिंजी जाइ ते आहे, पर टीम जेको आहे न मुंहिंजी माशाअल्लाह ॾाढी सुठी आहे।
ऐं वाकई इहे न हूंदा आहिनि न मूंखे मज़ो ई कोन ईंदो आहे। ऐं असांजो जेको साउंड इंजीनियर आहे राजेश नारायण, उहो अॼुकल्ह मोकल ते आहे, त असां जुनेद खे जेको आहे न साउंड इंजीनियर करे बि विहारे छॾियो आहे। त जुनेद वेरी गुड, ॾाढो सुठो प्ले पिया कयो। मल्टी टैलेंटेड आहिनि न असांजा छोकिरा, सभु कमु अचणु घुरिजनि। सर, जीअं त तव्हां सिंधू जे हवाले सां ॻाल्हि करे रहिया हुया, मां चयो थोरो केनाल जे हवाले सां ॻाल्हि कयो ऐं उन ते पोइ सर असांखे नज़म बि ॿुधाइनि ऐं पोइ मां भाउ जी तरफ़ हलां। असल में असीं सिंध जो जेको केस आहे उहो इहो आहे त बाबा जेको 1995 में मुआहिदो थियो पाणी जो, उहो तव्हां पाण ई गॾु नवाज़ शरीफ़ साहिब जे साॻी गवर्नमेंट, उन दौर में सभिनी असां हुनखे ॼण त ओबलाइज कयो त भई ठीकु आहे, ग़लति आहे सही आहे, बहरहाल हाणे हिनखे घटि में इम्प्लीमेंट कयो। हिननि इहो जेको थल कैनाल खोलियो, मूं तव्हांखे ज़िक्र कयो, वरी उहो बि चयूं त फ्लड कैनाल आहे, पर हाणे वरी ॿिया 6 कैनाल जेके आहिनि उन्हनि अनाउंस करे छॾिया आहिनि, बल्कि कमु शुरू करे छॾियो आहे, कमु शुरू करे छॾियो आहे बग़ैर कंहिं सूबनि जी। असां वटि असीं मूं चयो फेडरेशन आहियूं त असां खां हिकिड़ी गॾियल जेको सभिनी सूबनि जो जेको गॾियल खातो आहे, एकनिक आहे या ॿिया अहिड़े इदारा आहिनि, पाणी जा इदारा जेके आहिनि, उन्हनि जे खां को सलाह पुछनि त बाबा हीअ असां मुआइदो था कयूं, हाणे हीअ कमु था कयूं गॾियल सलाह सां। असां कंहिं बि सूबे खां इन्हनि पुछो कोन्हे ऐं ईअं ई माना पंहिंजा जेके मशीनरी खणी ऐं कैनाल शुरू करे ॾिना आहिनि। उनजे लाइ सिंधी अदीब जेको आहे ख़ासि तौरु सिंधी अदबी संगत सिंध लेवल ते, असां कराची में बि हिकिड़ा तमामु, कराची प्रेस क्लब में हिकिड़ो हाणे रिसेंटली तमामु वॾो हिकिड़ो इवेंट कयोसीं, सॼी सिंध में मुशाइरा मुज़ाहिरा ऐं इन टाइप जा जेके आहिनि मुज़ाकरा कयूं पिया। ऐं इहो असांजो स्टैंड आहे त सिंधी अदबी संगत जो त इहो कैनाल बिल्कुलु ग़ैर क़ानूनी आहिनि। हीअ वफ़ाक़ खे छेहो रसाइणु चाहिनि था, पंजाब जेको आहे हिकिड़ी हट धर्मी इहो करे थो, हिनखे बाज़ अचे। ऐं असांजी सियासी धुरियूं जेके आहिनि सॼियूं उहो गवर्नमेंट में जेका सिंध गवर्नमेंट आहे ख़ुदि उन्हनि अपोज़ कयो आहे। ऐं असांजूं जेको कॉम्प्रेस धुरियूं आहिनि, साईं ज़ैन शाह आहे, साईं डॉक्टर कादिर मक्सी आहे, पलियो साहिबु आहे, या GSN जा जेके धुरियूं आहिनि सभु उहे मुकमिल तौरु हिकिड़े पेज ते आहिनि त बाबा हीअ कैनाल जेके आहिनि उहे इलीगल आहिनि, इन्हनि खे बिल्कुलु कंहिं बि सूरत में न ठहणु खपे, छाकाणि त इहो तव्हां फेडरेशन खे नुक़सानु पहुचाईंदो। कैनाल ठाहे सिंध खे बर्बादु था करणु चाहियो, तव्हां इहो कहिड़ो लॉजिक आहे, तव्हां वटि कहिड़ो इहो मंतक आहे त हुते तव्हां 5-8 लख ज़मीन आबादु करण जे लाइ फ़ौजियुनि जूं ज़मीनूं, हिकु लिमिटेड हिकिड़े कैडर जूं ज़मीनूं, उनखे आबादु करण लाइ हिते सिंध जे हारियुनि खां माना टटो बदीन मीरपुर ख़ासि जो जेको टोटल ज़मीन जेका आहे उहा बर्बादु थी वेंदी। हीअ जेको बेल्ट आहे ओरियो ऐं ख़ुदि असांजो जेको दरिया जो परियो जेको हल्को आहे उन ते बि हिन जो असरु यकीन पवंदो। सही। सो इन करे असीं सम्झूं था सिंध जो हिकिड़ो सिंधी अदबी संगत सम्झे थी त इन कैनाल खे मुकमिल तौर ते असीं रद्द था कयूं ऐं फेडरेशन खे इहो पंहिंजो कंसिडर कनि असांजी ॻाल्हियुनि खे। सही सही। सर तव्हां हिन ते कुझु ॿुधाइणु चाहींदव? बाक़ी साहिब जी ॻाल्हि वांगुरु त जॾहिं असांजो सिंधू न रहंदो, बंजर थी वेंदी धरती ऐं पोइ असांजा माण्हू असांजी धरती वीरान बर्बाद उन बुख बदाली जेका ईंदी उन हवाले जे उन पस मंज़र में मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। सिंधूअ जी सुकल छाती ॾिस, सिंधूअ जी सुकल छाती ॾिस, तूं मां सुतल साथी ॾिस, सिंधूअ जी सुकल छाती ॾिस, तूं मां सुतल साथी ॾिस, साथ सचो को सिफ़ाती ॾिस, मौज महिराण मोटाईंदो केरु, वतन हाणे बचाईंदो केरु। सिंधूअ जी सुकल छाती ॾिस, तूं मां सुतल साथी ॾिस, साथ सचो को सिफ़ाती ॾिस, मौज महिराण मोटाईंदो केरु, वतन हाणे बचाईंदो केरु। सदियुनि जो त कर्ज़ु आहे, सदियुनि जो त कर्ज़ु आहे, तोते मूं ते फ़र्ज़ु आहे, उथ उथ हींअर ही अर्ज़ु आहे। सदियुनि जो त कर्ज़ु आहे, तोते मूं ते फ़र्ज़ु आहे, उथ उथ हींअर ही अर्ज़ु आहे, छा बची आहे हयाती ॾिस, साथ आख़िर निभाईंदो केरु, वतन हाणे बचाईंदो केरु।
सिंधुअ जी सुकल छाती ॾिस तूं मां सुतल साथी ॾिस साथ सचो को सिफ़ाती ॾिस मौज महिराण मोटाईंदो केरु वतन हाण बचाईंदो केरु। बाग़ी थी का बग़ावत कर, बाग़ी थी का बग़ावत कर वतन जी अॼु हिफ़ाज़त कर, बाग़ी थी का बग़ावत कर वतन जी अॼु हिफ़ाज़त कर, ग़ैर गासिब जी निदामत कर, कंहिं विधि कंध काती ॾिस थञ अमड़ जी मल्हाईंदो केरु वतन हाण बचाईंदो केरु। सिंधुअ जी छुकल छाती ॾिस तूं मां सुतल साथी ॾिस साथ सचो को सिफ़ाती ॾिस मौज महिराण मोटाईंदो केरु वतन हाण बचाईंदो केरु। पाणीअ ढुकल मारू प्यासा, पाणीअ ढुकल मारू प्यासा उञ बुख शबीर बदाली फाका, पाणीअ ढुकल मारू प्यासा उञ बुख शबीर बदाली फाका, बंजर बयाबान हलाए त छा छा मौत मंज़र दिल त आती ॾिस अहंज इज़ाव घटाईंदो केरु वतन हाण बचाईंदो केरु। सिंधुअ जी सुकल छाती ॾिस तूं मां सुतल साथी ॾिस साथ सचो को सिफ़ाती ॾिस मौज महिराण मोटाईंदो केरु वतन हाण बचाईंदो केरु वतन हाण बेहतरीन बेहतरीन बेहतरीन। असांजी दुआ आहे त असांजे सिंध अमड़ ईअं ई ख़ुशहाल रहे ऐं कॾहिं बि को बुरो वक़्तु या ॾुखियो वक़्तु असांजी सिंध अमड़ न ॾिसे, न ई वरी असांजो पाकिस्तान ॾिसे। असांजी दुआऊं असांजी सिंध अमड़ सां गॾु आहिनि। त भाउ तव्हां बि माशाल्लाह 10 साल थी विया आहिनि तव्हांखे ॻाईंदे बि, ऐं इहो ज़रूरु मां तव्हांखां पुछंदसि तव्हांजो फेवरेट शाइर ऐं फेवरेट सिंगर कहिड़ा? असांजो फेवरेट जेको सिंगर आहे सो शमन अली मीराली आहे। न मूंखे लॻे पियो त असां हुनखे ॿुधी करे माना ॻोठाणे माहौल जे हिसाब सां पोइ काफ़ी शमन साहिब ॿुधोसीं। सही। हा, घायल साहिब जी शाइरी तमामु असांखे वणंदी हुन टाइम, वहीद अकड़ो, असांजो मिट ज़ुल्फ़कार अली मंगी साहिबु, उस्ताद बशीर बुके जो, इन्हनि जी शाइरी असां ॿुधंदा हुआसीं। ख़ासि करे बशीर बुके जो साहिबु वाक़ई वॾो सुठो शाइर आहे, तमामु सुठो शाइर आहे, तमामु हिकिड़ी सुठी शख़्सियत आहे, सुठो ख़्यालु आहे हुनजो, सुठो लिखंदो बि आहे। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर अमड़ जे हिसाब सां हिकिड़ो गीत आहे उहो ॿुधाईंदासीं। जे रोअण सारी जे रोअण सारी जे मां त सारी राति रोआं, लाड़े लुड़क अखियुनि मां तुंहिंजे पेरनि मंझि पवां, धरती सभु धोआं लुड़कनि साण लतीफ़ चए, हो अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में, हो अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में, अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में, हो निक अची वई अमड़ लोरीअ में, लोरीअ में, अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में, अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में, हो निक अची वई अमड़ जोलीअ में, लोरीअ में, अल्लाह कयां मिठी ॿोलीअ में।
लिखियल आहे? मुर्तज़ा भाउ मुर्तज़ा बहितरीन शाइरी ऐं माशाल्लाह तव्हां हुनखे ॾाढे सुठे अंदाज़ में ॻायो बि आहे। वरी जेको ढोलक ते असांजो भाउ यार मोहम्मद मंगरियो बहितरीन ढोलक नवाज़ आहे, बहितरीन वॼाईंदो आहे माशाल्लाह सां। अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे ऐं बरकत ॾिए अलाह साईं तव्हांजे कम में अञा बि। ऐं इनायत भाउ असांजो म्यूज़िक जेको आहे डेली प्ले कंदो आहे पियानो ते। सो इनायत भाउ वेरी नाइस माशाल्लाह, मज़ो अची वियो। त भाउ शाइरी जदीद शाइरी आहे, जदीद दौरु आहे, कीअं पिया ॾिसो, काॾे था वञो? बसि असांजो जेको माहौल आहे फ़ुकराई घणो बोल आहे, माना फ़ुकराईअ सां, मेलनि सां, धमालनि सां, इन्हनि सां इहो घणो ॻाईंदा आहियो? इहो रंग आहे? इहो रंग घणो ॻाईंदा। ऐं ज़माने जो असांजो कोई सफ़ा बि न, का फरमाइश अची वञे ईअं अची वेंदी आहे स्टेज ते त पोइ चवंदो आहे बाक़ी कैमरा जंहिंखे कॾहिं बि न कई आहे, कॾहिं बि कॾहिं। अच्छा, मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे, मतिलबु ईअं थोरो घणो बसि ईअं कॾहिं स्टेज ते अची फरमाइश त पोइ ॻाईंदा आहियूं। उते त माना अहिड़ो कोई इशू न हूंदो आहे। बाक़ी पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं हिकिड़ी दिलि ईअं नचो आहे त का अहिड़ी शाइरी ॻायूं जो सुभाणे कमिस्ट में दोस्त या को परस्तार ईअं लिखे त भाई छा ॻायो अथई, असांजी इन छॾे रंग न आहे। सूफ़ी रंग आहे, यानी सूफ़ी रंग आहे, सॼो सूफ़ी। अच्छा, त सूफ़ी में जेकॾहिं ॻाल्हि कजे त सूफ़ी में तव्हांखे कहिड़ो सिंगर पसंदि आहे? उन में असांजा तमामु सुठा फ़नकार हूंदा, असां उन्हनि खे ॿुधंदा हुआसीं। मोहम्मद जमन साहिबु हुयो, असां उन्हनि खे ॿुधोसीं। काफ़ी सिंगर हुया जिन जा नाला नथा अचनि, ॿुधंदा। हींअर बि असां फ़ुकरा ॿुधंदा आहियूं काफ़ी। असांजो तमामु जेको मुंहिंजे दिलि जो पसंदि जो उस्तादु आहे, उस्ताद अमीर बख्श मंगणी जो साहिबु, सही, तमामु मुंहिंजो फेवरेट फ़नकार आहे, मां उनखे ॿुधंदो आहियां। सही सही सही। असांजी ज़ात भाई जो बि आहे, तमामु सुठो सिंगर आहे, मां उनखे ॿुधंदो आहियां। तमामु असांजे सिंध जो हिकिड़ो उहो फ़नकार आहे तमामु। ऐं केतिरनि ॿोलियुनि में ॻाए वेंदा आहियो? न असां सिंध में ई ॻायो आहे, कॾहिं कंहिं में न ॻायो आहे। जो ॻाल्हि उहा कजे सिधी कजे, कॾहिं कंहिं ॿोलीअ में असां न विया आहियूं, सिर्फ़ु सिंधी में ई ॻायो ॻायो आहे। अच्छा माशाल्लाह, ज़बरदस्त। त वठंदासीं हिते ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं। ऐं सर जीअं त भाउ जेको आहे अमर ते असांखे गीत ॿुधायो, त मां चाहींदसि त तव्हां अमर ते जेको असांखे शाइरी ॿुधायो। मुंहिंजो इहो ई अमर जे हवाले सां ॻोठनि जे पस मंज़र में हिकिड़ो गीत आहे, उहो तव्हांखे ॿुधायां। जी जी। अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। वाह वाह। अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। हो ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं, अला चाचे मामे सोट जूं। अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। हो ॿारो तण जी ॿोलीअ में, अबे अम्मा जी झोलीअ में। ॿारो तण जी ॿोलीअ में, अबे अम्मा जी झोलीअ में। भेबे वारियूं कंहिं सेखारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। ओ फिर सौंटो वंझ वटी, अख ॿूटाई लिक लिकोटी। फिर सौंटो वंझ वटी, अख ॿूटाई लिक लिकोटी। यादूं सारियूं नंढ पिण वारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं। अचो त सारियूं
कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे वाकई। ॻोठ जूं वाकई। ओ ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं अला चाचे मामे सोट जूं अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं वाह वाह ओ रंबा डांटा पेहा पोखूं सरव सियारे ॾांदन जोटूं रंबा डांटा पेहा पोखूं सरव सियारे ॾांदन जोटूं हर पञारियूं कोडर कुहाड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं बहितरीन, अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं वाह वाह ओ भूरी कारी भिल भटारी वथाणनि मंझि सूंहं सारी भूरी कारी भिल भटारी वथाणनि मंझि सूंहं सारी खीर पीआरियूं माल चारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं वाह 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 ओ ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं अला चाचे मामे सोट जूं अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं वाह वाह ओ मींहं वसन के गाह फुटनि शल साॻी पंहिंजा सुख ॾिसनि मींहं वसन के गाह फुटनि शल साॻी पंहिंजा सुख ॾिसनि मेघ मलारियूं बाग बहारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ जूं अचो त सारियूं कीअं विसारियूं ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ वाकई त ॻोठ यादि ॾियारे छॾियो दिलि थी चवे त वञा ॻोठ हाणे बहितरीन बहितरीन सर वक़्तु तमामु घटि आहे मां चाहींदसि तव्हां बि असांखे नज़म ॿुधायो ऐं उन खां पोइ असां वाइंड अप जी तरफ़ ईंदासीं मां तव्हांखे ग़ज़ल थो ॿुधायां त असल में असीं सिंधी जा माण्हू कंहिंखां नफ़रत नथा कयूं जी उन पस मंज़र बि आहे सॼी काइनात आहे हिकु जहिड़ी कंहिंखे कमतर नथा सम्झो सही न आहे हितड़े मुक़दस को कंहिंखे शूदर नथा सम्झो हुजनि खिलजी या के नादर मज़हबनि जी पाए चादर के हुकुम फरंगी त कनि सादर मञूं न आण कंहिं रहज़न जी कंहिंखे क़ादिर नथा सम्झो सॼी काइनात आहे हिकु जहिड़ी कंहिंखे कमतर नथा सम्झो हू विरहाए दुनिया बिलाकनि में फ़साद फितनो फैलाइनि था अमुन जा सभु पखी मारे जंगियूं दुनिया में जो छेड़नि था हू इंसानी तबाही ते ॾिसो कीअं ॾंद टेड़नि था अमुन जी ही इंडस वैली कंहिंखे पंहिंजी धुर नथा सम्झूं सिंधी टोपी ऐं अजरक ते असांखे नाज़ आहे साईं असगर वटि प्यार आहे इस्तारो सम्झे को राज़ आहे साईं सकाफ़त मुंहिंजे मुंहनि जी सुर ऐं साज़ आहे साईं हा उत्तम तहज़ीब पंहिंजी पर कंहिंखे कमतर नथा सम्झूं सॼी काइनात आहे हिकु जहिड़ी कंहिंखे कमतर नथा सम्झूं हिकिड़ो चौसुठो आहे हीउ समाज सारो ख़राबु नाहे हीउ समाज सारो ख़राबु नाहे को कड़ो ज़हर ऐं शराब नाहे मदर टेरेसा ऐं अदीब रिज़वी इंसानियत जो महराज आहे हीउ समाज सारो ख़राबु नाहे को कड़ो ज़हर ऐं शराब नाहे वाह वाह बहितरीन बहितरीन ऐं थैंक यू सो मच तव्हां सभिनीनि जेको आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो वेंदे वेंदे तव्हां खां गानो ॿुधंदासीं ऐं सर ॾाढो सुठो लॻो कचहरी करे नज़मूं ॿुधी ग़ज़लूं ॿुधी मज़ो आयो ऐं इनशाला ज़िंदगी रही ॿीहर बि तव्हांखे इनवाइट कंदासीं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव
बसि कोशिशि कयूं असीं पाण ख़ासि तौरु सिंधी कम्यूनिटी जेके आहे उहे त असीं इंसान दोस्त आहियूं। भिटाई साईं चयो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार। हीउ यूनिवर्सल असांजो पैगाम आहे। पर असीं हिन वक़्तु ख़ासि तौरु सिंधी कम्यूनिटी जेका आहे उहो पाण जहिड़नि फसादनि में जेको या मज़हबी हिन में अनाद में जेको फाथल आहियूं, हिननि मां को जान छुटे पाण यकजहत थियूं। असीं पढ़ी जदीद दुनिया जेको ॾिसो था त दुनिया किथे वञी पहुती आहे। असीं गॾिबासीं, मुतहद थींदासीं त दुनिया जी तरक़ी में शामिलु थी वेंदासीं इंशाल्लाह। जी सर, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं मुंहिंजो बि इहो ई पैगाम आहे त ख़ासि तौरु असांजे अदबी लॾे जे हवाले सां मां पंहिंजे दोस्तनि नौजवान शाइरनि खे चवंदुसि त तव्हां पंहिंजी धरती लाइ लिखो। धरती आहे, वजूद आहे त असां आहियूं, धरती न आहे त असां कुझु बि न आहियूं। इन करे पंहिंजूं लिखणियूं बजाए जो तव्हां महबूब जे ॿियनि चकरनि में गिटनि ऐं ॿियनि चकरनि में तव्हां पंहिंजी धरती लाइ, पंहिंजी धरती जे वसीलनि ऐं मालिकी जे लाइ तव्हां लिखो ऐं उन्हनि जे निज़ाम ते तव्हां लिखो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सुठो मैसेज। सर, तव्हां कोई मैसेज ॾींदव? मैसेज ॾींदा त हिकिड़ो चंद लफ़्ज़ आहिनि शाइरी जा। हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर अजब आ, दस्तूर अजब आ। को माण्हू आ मगरूर, को मजबूर अलॻि आ। को माण्हू आ मजबूर, को मगरूर अलॻि आ। हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर अजब आ, दस्तूर जबवा। बेहतरीन बेहतरीन। को दाल ले सके त को मुर्गी थो पचाए, को बुख ते वेह को तो तरे हताम पचाए। जे गरीब थो ॼमे त ॿधण लाइ बि सिके, जे गरीब थो मरे त खफ़न लाइ बि सिके। बेक्यास अमीरनि में रुगो आहे वॾाई, ॿिया केतिरा करनि था हुतड़े ख़र्च अजाई। इंसान जी ख़िज़मत वॾो दर्जो रखे थी, इहा ॻाल्हि छो माण्हुनि खे सम्झ में न अचे थी। इंसान तो इंसान कुएं सूर अजब आ, हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर। बेहतरीन, सभु शयूं त तव्हां बयानु करे छॾियो अॼु जे दौर जे हिसाब सां। सो बेहतरीन। ऐं तव्हां खां वेंदे गानो ॿुधंदासीं इंशाल्लाह। तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। तूं ई रौनक रूह जी हो, तूं ई रौनक रूह जी, तूं ई नीह निगाह हो। कहिड़ी रसारा जंहिंमें पसियां तो पिरीअ खे अला। मूंखे घणो न सार जाए, बीमार थी न पई। ग़मगीन थी न घर जाए, ग़मगीन थी न घर जाए, अड़े बीमार थी न पई। मिलियो यार जो कल शाम के हथां।
मिलियो